अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नौजवाननि खे क़ाबिल बणाइण लाइ असांजूं कोशिशूं जारी आहिनि। इन्वेंशन हब जो क़याम सारा जोॻो आहे। जदीद दौर सां हमाहंग थियण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। तालीम, तहक़ीक़ ऐं मुबाहिसे सां क़ौमूं अॻिते वधंदियूं आहिनि। मुल्क खे कंहिं बि सूरत में अॻिते खणी हलणो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो क़ौमी पॉलिसियुनि में अवामी शमूलियत लाइ इन्वेंशन हब जे क़याम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत हेठि अॼु पंजाब असेंबली जो इजलास थींदो। लाहौर हाई कोर्ट जे हुक्म ते वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटनि जी ॿीहर ॻणप कई वेंदी। अदालत PTI जे 25 बाग़ी मेंबरनि जा वोट शामिल न करण जो हुकुम ॾिनो हो। PTI पंजाब जी वॾी वज़ारत बाबति लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो चैलेंज करे छॾियो। PTI जे वकील फैसल चौधरी ऐं इम्तियाज़ सिद्दीकी तरफ़ां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। दरख़्वास्त में लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो ग़ैर आइनी ऐं ग़ैर क़ानूनी करार ॾेई रद्द करण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट तरफ़ां PTI जे बाग़ी मेंबरनि जे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़रर चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच 5 जुलाई ते दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस अमीनुद्दीन ख़ान शामिल।